नवदेरो में गोपांग बिरादरी के सरदार फिदा हुसैन गोपांग के सॾ ते नवदेरो के चईन ॻोठनि में रहंदड़ गोपांग बिरादरी के माण्हुनि जो कठ कोठायो वियो। उन मौके ते फिदा हुसैन गोपांग, गदा हुसैन गोपांग, आलम खान समेत गोपांग बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब के सरदार फिदा हुसैन गोपांग खिताब कंदे चयो त बिरादरी के माण्हुनि खे गॾु करण जो मक़सद अमन कायम करण आहे। बिरादरी के माण्हुनि जी इस्लाह ऐं तालीम तरबियत लाइ ज़िम्मेवार आहियां। गोपांग बिरादरी जो ही इत्तेहाद गैर सियासी आहे। हिन इत्तेहाद ज़रिए समूरे मुल्क में रहंदड़ गोपांग बिरादरी के माण्हुनि खे गॾु कयो वेंदो। कुबो सईद खान वेझो जानी होटल बाईपास वारे इलाइक़े में अणॼातल शख़्स जो लाश हथ। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस लाश तहवील में वठण बाद पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। कंबर जे ॻोठ थोड़ी बिजार में तुनिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो ऐं हिकु ॼणो कुर्बान उर्फ पपन तुनियो ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब तुनिया बिरादरी में झेड़ो पग जे मामले तां थियो आहे। दाद लगारी वेझो ॻोठ शेर मोहम्मद पिताफी में लोअर देर वाह में गारो लगी वियो। गारे सबब केतिरनि ई ॻोठनि में तैयार जोहर जंतर सारियुनि जा फसल पाणी हेठि अची विया। इतला मिलण बावजूद आपाशी अमलो वक़्त ते न पहुतो। होॾां मुतासिरनि चयो त असां बार बार आपाशी अमले खे कपर कमज़ोर हुअण जूं शिकायतूं ॾिनियूं, पर अमले ध्यानु न ॾिनो, जंहिं सबब अॼु लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। वगण वेझो कंबर रोड ते पुलिस मोबाइल ऐं कार विच में टकर थी पियो। नतीजे में हिकु ॼणो फोत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फोती जी सुञाणप अब्दुल रज़ाक चांडियो जे नाले सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में पुलिस एहलकार अली नवाज़, अला बख्श ऐं 12 वरियनि जो फिदा हुसैन चांडियो शामिल आहे। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। सखर में शेराबाद इलाइक़े जी रहवासण मसमात कुलसूम मस्तोई जो घर मां गोलियूं लॻल लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सखर मुंतकिल करे छॾियो। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त मसमात कुलसूम मस्तोई पंहिंजी धीअ सां घर अंदर अकेली हुई। संदुस मुड़ुस अब्दुल रज़ाक मस्तोई नौकरी ते वियल हो त हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। पोस्टमार्टम रिपोर्ट मिलण बाद वधीक जांच कई वेंदी। शहदाद कोट में 17 ॾींहं अॻु क़त्ल थियल ज़रात खाते जे डिप्टी डायरेक्टर आशिक हुसैन चांडियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां शहदाद कोट खां कंबर वेंदड़ मुख्य चौक ते एहतजाजी धरणो हयो वियो। 6 कलाकनि ताईं जारी धरणे सबब कराची ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौके ते आशिक चांडियो जे वारसनि आसिफ चांडियो, अयाज़ चांडियो ऐं ॿियनि चयो त आशिक चांडियो जे क़त्ल खे 17 ॾींहं गुज़री विया आहिनि। जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि DIG लाड़काणू खां मुतालबो कयो त नाअहल SHO शाहिद पठान खे हटाए जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। हालाणी जे मेरापुर वाह में वेंझण दौरान 2 ॼणा ॿुॾी फोत थी विया। फोतियुनि जी सुञाणप 8 वरियनि जे अब्दुल रऊफ़ बिरोई ऐं 9 वरियनि जे यासीन बिरोई जे नालनि सां थी। इलाइक़े वासियुनि लाश खे वाह मां कढी रूरल हेल्थ सेंटर हालाणी मुंतकिल करे छॾियो। टंडो मस्ती लॻ इकनॉमिक ज़ोन में बिजली जो करंट लॻण सबब पंजाब वासी मार्बल कारीगर फोती जी सुञाणप अमजद राजपूत जे नाले सां थी। फैक्ट्री में मौजूद संदसि साथियुनि फोतियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो।